सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। आशू कोन आयो आहे? न बाबा साईं, आशू न आहे आयो। आशू अॼुकल्ह पासीरो थो रहे, हुन सां छा मसलो आहे? बाबा साईं, पैसो खुटो हूंदुसि। मूं आशू खे कॾहिं कंहिं शइ का जवाबु न अचा, पैसनि का जवाबु ॾींदोमांसि, जेकॾहिं ज़रूरत अथसि त घुरी वठी आ। बाक़ी उतां ते न अचां जो उहो ॿियो सबबु थी सघे थो। बाबा साईं, आशू अॼुकल्ह बदिलियल लॻे थो। काथे तव्हां सां गद्दारी त कोन थो करे न? सम्झो था न बाबा साईं? तॾहिं कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त हे घर छॾे हलिया हली मामा वारा वटि। अदाया त तमामु सुठी सोच आहे। हिते त उहे तुंहिंजा दुश्मन घणा थी विया आहिनि ऐं सॼण घटि थी विया अथई। दुश्मन खे मोह ॾियण जी सघ रखां थो, बसि अदी मूंखे तुंहिंजी परेशानी मारे वेठो। अदा, तू मुंहिंजे लाइ परेशान न थींदो कर। मुंहिंजी क़िस्मत मूंसां मुंहिंजा भाउ। अदी तुंहिंजी क़िस्मत सुठी आहे। मां नथो चाहियां त मुंहिंजे करे तुंहिंजी क़िस्मत में लिखियल ख़ुशियूं तोखां खसिजी वञनि ऐं तुंहिंजी ज़िंदगी ॾुखनि सूरनि में गुज़रे। अदा, मूं पंहिंजूं ख़ुशियूं सभु तुंहिंजे मथां घोर कयूं। बसि तूं ख़ुशि रह, मुंहिंजे लाइ इहा ई वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। भेनरूं त भाइरनि जी ख़ुशी जे लाइ जीअंदियूं आहिनि, पर भाइरनि खे बि पंहिंजी भेनरुनि जी ख़ुशी जे लाइ कुझु सोचणु घुर्जे। मुंहिंजी ख़ुशी हिन में आहे त तूं मुंहिंजी दोस्त मूमल सां शादी कर। जेकॾहिं न उहा घर में अची वई, पोइ तूं 2-4 ॾींहं भले घर खां ॿाहिरि रहिजे, मूंखे को फ़र्क़ु ई न पवंदो। अदी मां त मूमल खे अॼु ई कुंवार बणाए हिन घर में वठी अचां, पर इहो निभागो आशू बि त राज़ी थिए न। अदा, मां त दुआऊं घुरंदी आहियां त सभिनी भेणुनि खे तो जहिड़ो ई भाउ मिले। अदी मां हेॾो भलो न आहे जो तूं ॿियनि जी भेणुनि जे लाइ अहिड़ी दुआ घुरी थी। अदा, तूं ॿियनि जे लाइ भले जहिड़े कार हुजी, पर मुंहिंजे लाइ त सुठो आहे न। मूंसां त तो अदा कॾहिं बि मुंहुं ख़राब करे नाहे ॻाल्हायो। मूंखे त हर वक़्तु प्यार ॾींदो रही थो, पोइ मां छो न दुआ कयां त तो जहिड़ो भाउ सभिनीनि खे मिले। अदी मालिक साईं तोखे ख़ुशि रखे। ख़ुदा कंदो त मुंहिंजे किरोध जो पाछो कॾहिं बि तुंहिंजे मथां न पवंदो। दरिया खान नवाब खान मुंहिंजे तरफ़ न्यापो कयो आहे ऐं हो ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। वाह भला, इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं नवाब खान सां तव्हांजो ठा थी थो वञे। चाचा, नवाब खान सची दिलि सां कंहिंसां बि ठाह न कयो आहे। अगरि जे हुन राज़पो ॾेखारियो आहे न, त उन जे पुठियां नवाब खान जो को मक़सदु हूंदो। हा दरिया खान, मां हिन ॻाल्हि जी ॼाण रखां। नवाब खान असां कॾहिं भी हिकु न थी सघंदासीं। फिलहाल नवाब खान जो ख्याल मटाइण जे लाइ तव्हांखे ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। बख़्शल ॻाल्हियुनि थियण खां पोइ बि नवाब खान जूं नज़रूं असांजे मथां न हटंदियूं। वॾो ज़ालिम शख़्स आहे, जेसे ताईं न पंहिंजे दुश्मन खे मारे नथो, तेसे ताईं हुनजो पीछो ई नथो छॾे। सफ़ा लेसूड़े जी गिगा चंबड़ी थो पए निभाग। वाह भला, इन्ही जे करे त पूरो तर नवाब खान मां बेज़ार आहे। चाचा, अहिड़े ज़ालिम खां कंहिंजी दिलि ठरियल हूंदी? ईअं त ॾींगो सजावल खान बि आहे, पर हुन त हर हिक सां नाहे फिटाई। बशकल सजावल सिधो दुश्मननि सां विढ़ंदो आहे, बाक़ी नवाब खान वो सॼी उमिरि अंदरियूं हणंदो आहे, अंदरियूं हणंदो आयो आहे। छो जो नियत जो पलीत आहे न, हुन जे करे नवाब खान खे मां थो सुञाणां, छो जो मां हुनजी क़ौम जो ऐं हुनजे राज जो आहियां। हुन जेके मूंसां ज़ुल्म कया आहिनि न, उहा मूंखे ख़बर आहे। वॾो ज़ालिम शख़्स आहे। कोशिशि कयो त नवाब सां ॻाल्हियूं थी वञनि। अंदरूनी तरह तव्हां सां विढ़ंदो, ज़ाहिरी तरह हू कॾहिं बि न विढ़ंदो। मां बि इहो ई थो चाहियां त मुंहिंजे तरफ़ां नवाब खान जो ख़ौफ़ ख़तमु थी वञे। पोइ पासो वठी करे छॾियांसि तुप
त लही पए न ग़रीबनि जे मथां ॾमर। अदी जेकॾहिं तूं मीर सां शादी करणु चाहीं थी त न्यापो करे छॾ त असां राति जो हलियूं ते तुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कयूं। अदा मां तुंहिंजे ॾटनि में अचण वारी न आहियां। मूंखे ख़बर आहे उते हलंदासीं तूं को न को नयो मसलो खड़ो कंदे। अदी मां को मसलो पैदा कोन कंदुसि। मां इहा ॻाल्हि पंहिंजे सचे दिलि सां पियो कयां। लीमो पियो चए आशूअ खे दिमाग़ ते बुखार चढ़ी वियो आहे, तॾहिं त विफिल ॻाल्हियूं पियो करे। जेकॾहिं झेड़े वारियूं ॻाल्हियूं कयो त सही आहे, जेकॾहिं ठहण वारियूं ॻाल्हियूं कयो त लीमे खे बुखार थो चढ़ी वञे। अदी तूं लीमे खे छॾ, हाणे जेको मूं सोचियो आहे न असां उन ते अमल कंदासीं। आशू रिश्ते जी ॻाल्हि ॿाराणी न आहे। असां अॼु राति जा सुभाणे सुभाणे न अदी सुभाणे न, अॼु राति ई हलंदासीं। वरी ईअं न थिए असां हुनखे ज़बान ॾेई अचूं ऐं वरी 2 ॾींहंनि खां पोइ तुंहिंजो बैंड मटाइजी वञे। हाणे आशू जेका ज़बान कंदो न उहो ई निभाईंदो। आशू मीर सां मिटी करण में इहो लीमो मोह राज़ी कोन अथव ऐं न वरी रेस। भेण मुंहिंजी आहे ऐं मिटी मां पियो कयां आदि, उन में लीमे ऐं रेस जो अंदरि छो थो सड़े। मूं ॻाल्हि कई लीमे जी, छो जो घर बि हे लीमे जो आहे, उन सां घणो खटो न थी। न त लीमो छा कंदो मूंखे उहो। बस अदा बस, हाणे वधीक जहिड़े के न वधायो। मां सुणी के वञा थी न्यापो ॾियण, ॾिसां थी त हू छा था चवनि। उन खां पोइ ई असां सोची सम्झी कदम खणंदासीं। हा साईं, तव्हांखे कुझु ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि। चओ छा आहे? पर अकेले में। करीम माजिद थोरो हलो। ॻाल्हि कर छा आहे? बाबा साईं, जल्दबाज़ी में को बि फ़ैसिलो न कजो। जेकर तव्हांखे मुंहिंजी ग़लती लॻे या गद्दारी, मां तव्हां मां इहा उमेद रखी सघां थो तव्हां मूंखे माफ़ करे छॾींदो। उन लाइ अॻुवाट में मां तव्हां खां माफ़ी घुरां थो। वरदी उठ, कुझु मुड़साणो अखरधार जेकॾहिं का ग़लती करी थो त हुनजी सज़ा भोगण जी बि सा परख। ईअं काइरनि वांगुरु कंधु न कढाए। बाबा साईं, मौत खां नथो टिरिया। तव्हां खां शर्मसार आहियां। जेके मूं ग़लतियूं कयूं आहिनि, जेके मूंखे न करणु खपनि। तोखे मौत जो ख़ौफ़ करणु घुर्जे अकबर, छो त इहो ख़ौफ़ अहिड़ो आहे जेको इंसान खे ग़लतियूं करण खां परे रखंदो आहे। बेडरपो माण्हू लापरवाह थी वेंदो आहे ऐं लापरवाह माण्हू ग़लतियुनि जे मथां ई ग़लतियूं कंदो आहे। अहिड़ी ॻाल्हि न आहे बाबा साईं, मूं ग़लती करण जी कोशिशि बि न आहे कई, पर इहा ग़लती अणॼाणाई में थी वई आहे ऐं इहो पछताउ दिलि मां नथो वञे। जेसि ताईं हक़ीक़त तव्हांखे नथो ॿुधायां तेसि ताईं दिलि जो ॿार हल्को न थींदो। जेका दिलि में ॻाल्हि अथई न उनखे ॿाहिरि कढी छॾ। जेसि ताईं दिलि जी ॻाल्हि ॿाहिरि न कढंदे तेसि ताईं दिलि जो ॿार हल्को कॾहिं बि कोन थींदी। बाबा साईं, मूं ॿुधो आहे त आशू ऐं मीर पाण में मिटी था कनि। सचा या कूड़ इहो तव्हांखे आशू खां ख़बर पवंदी। लीमो त चए पियो त आशू उहो कंदो जेको मां चवंदुसि, पर हीउ निभागो त मीर ऐं मूसा वांगुरु गोटी थो खाए। हाणे इन निभागे जो कयूं छा? बाबा साईं, थी सघे त आशू ॿियनि खे बेवकूफ़ बणाईंदो हुजे। असां त तूं गॾु हूंदो ई, तूं छा थो महसूस करे हुनजे रवैये मां? बाबा साईं, मूं इहो महसूस कयो इहा मिटी थींदी। जेकॾहिं इहा मिटी थिए थी मुंहिंजे हथां इहो निभागो आशू त मरदो ई मरदो, लीमो बि कोन बचंदो। बाबा साईं, तव्हां आशू जे निड़ी जे मथां लत रखियो, सभु ॻाल्हि चिटी थी वेंदी। बाक़ी लीमे वीचारे जो छा ॾोह हुने। हाणे निभागा हिते आशूअ खे वठी लीमो आयो ऐं लीमे चयो त जीअं मां चवंदुसि आशू ईअं ई कंदो। बाबा साईं, आशू लीमे जी किथे थो ॿुधे, लीमो पाण आशू खां डिॼे थो। इहो लीमो निभागो वॾो ड्रामेबाज़ आहे। अगरि सचाई थी अचे न, पंहिंजी थी अचे न, त आशू जहिड़ा केई नचाए ॾेखारे। कोशिशि कयो, बचायो लीमे खे आशू जे पोयां, मथां हणी हंधि करे। हा, ईअं ई करणो पवंदो। हिन निभागे आशू खे हिते आंदो बि लीमे आहे, हिनखे सिधो बि लीमो कंदो। बाबा साईं, हक़ीक़त इहा आहे त मूंसां बेगुनाह हो, उहो तव्हांजी न्याणी खे भॼाइण न पियो चाहे। या वरी कहिड़ी पक थो करी। इहा ई हक़ीक़त आहे बाबा साईं, मूंसां सां धोखो थियो। जेकॾहिं मूंसां मुंहिंजी न्याणी खे भॼाइण न पियो चाहे त अधु राति जो मुंहिंजी न्याणी घरां निकिरी उते मूंसां ताईं पहुती कीअं?
ऐं छा करण आई हुते? बाबा साईं मूंखे हाकम ज़ादी चयो त मां मूंसां सां मिलण थी चाहियां। अकबर मूंखे सम्झ में नथो अचे, मूंखे सम्झ में नथो अचे त तूं मूंखे हक़ीक़तूं थो ॿुधाई या कूड़ हणी मूंखे गुमराह करण जी कोशिश पियो थो करी। बाबा साईं जेके हक़ीक़त जूं ॻाल्हियूं हुयूं उहे मां तोखे ॿुधाइण आयो आहियां। त पोइ पूरी हक़ीक़त ॿुधाए त इहो मसलो पैदा कीअं थियो? बाबा साईं अदी हाकम ज़ादी मूं मथां ज़ोर रखियो। सुणी अदा हाशू राज़ी थी वियो आहे। अॼु राति असां तव्हांजे घर ईंदासीं। न मुमल, छो? मां अॼु राति अदा खां सलाह कयां, पोइ ॾिसूं हू छा थो चए, उन खां पोइ ई मां तोखे ॿुधाईंदसि। मीर मूंसां परणो करण जे लाइ राज़ी आहे, पर तोखे छो तो एतराज़ थे? ॻाल्हि अदा मीर जी न आहे, हाशू जी आहे। उहो रईस जे चवण ते अची को बि असांजे लाइ मसलो करे सघे थो। सुणी अदा हाशू हाणे सुधरी वियो आहे। हिकु ॾींहं में हाशू सुधरी वियो? वाह, मूंखे घर अगवा करे खणी वञण वारो बि तुंहिंजो भाउ हाशू आहे। को दारियो कोन हो, इहो तुंहिंजो भाउ हाशू ई हो जेको तूं चईं थी त हाणे सुधरी वियो आहे। पहिरां मां जॾहिं बि तो तरफ़ अचण जे लाइ ॻाल्हि कंदी हुयसि अदा सां त मूंखे इजाज़त न ॾींदो हुयो, पर अॼु अदा मूंखे दिलि सां इजाज़त ॾिनी आहे। इहा तुंहिंजे भाउ जी का नई चाल हूंदी। मां तोसां बहस करण नथी चाहियां, मां तोखे इहो ॿुधाइण आई आहियां त अॼु राति असां तुंहिंजे घर ईंदासीं। फिलहाल तकड़ न कर मुमल, मां अदा सां सलाह कयां, ॾिसूं त सही हू चवे छा थो। सुभाणे सुबुह अची मूंखां जवाब पुछा कजांइ। जेकॾहिं अदा तव्हांखे हिते अचण ॾे थो न, पोइ भले हलिया अचिजो। पर हा, जेकॾहिं अदा इनकार कयो न त पोइ मां तव्हांखे घर में पेर बि रखण कोन ॾींदीसांव। ठीकु आहे, अॼु राति असां नथा अचूं, पर तूं मीर खे मनाइण जी कोशिश कजांइ। इहा तुंहिंजी मुंहिंजे मथां महिरबानी थी। जेकॾहिं अदी तो ते ज़ोर रखियो हो त उन राति अदी जी जाइ ते उन जाइ ते सारा कीअं पहुती? बाबा साईं मां उन राति दर ते बीठो हुअसि ऐं अंदरां निकाह पाए छोकिरी आई। मूं सम्झो त अदी हाकम ज़ादी हूंदी, ऐं जॾहिं मूंसां वटि पहुती ऐं निकाह बि लाथई, मूंसां वाइड़ो थी वियो ऐं मूंसां हुनखे ज़ोर भरियो त वापसि वञ। अकबर खणी जो मां इहो मञां बि त्या सॼी साज़िश अदी हाकिम ज़ादी जी हुई, पर मूंसां ऐं मुंहिंजी छोकिरी जे विच में को न को तालुक ज़रूर हुयो। तॾहिं त अधु राति जो मूंसां जो ॿुधी घर खां ॿाहिरि निकिरी हुन सां मिलण लाइ उते पहुती। उनखे मां छा सम्झां? हा ॿुधाए। बाबा साईं जेका हक़ीक़त हुई उहा मां तव्हांखे ॿुधाए छॾी। अॻिते कहिड़ी साज़िश हुई उहा सॼी अदी खे ख़बर हूंदी, पर मां कसम खणी चवां थो तव्हां सां गद्दारी करण जी मुंहिंजी का बि नियत न हुई, पर मूं त मूंसां था भलाए। बसि हाणे तूं आज़ादु आहीं। जेसिताईं मां हक़ीक़त नथो ॼाणा तेसिताईं तोखे कुझु न चवंदुसि, पर यादि रखजांइ अकबर, जेकॾहिं मूं हक़ीक़त ॼाणे वरिती ऐं हुन मूंखे ज़रो बि तुंहिंजी गद्दारी करण जी बदबू आई त अकबर छॾींदो साईं खोल। अमा हाणे मूसा जी तबियत सुधरे पई। सोचां थो जे मूसा खां पुछण वेंदुसि न, नवाब खान जा वाठा ऐं हुनजा कुत्ता मुंहिंजे पोयां फिरंदा था वतन, मथां मुंहिंजो पीछो करे अची मूसा जे मथां पवनि ऐं मूसा खे को नुक़सान ॾियनि। इन जे करे मूसा खां पुछण कोन थो वञा। बाबा जेकॾहिं मूसा तरफ़ वञो था न त ख्याल सां वञिजो, छो त नवाब खान जा माण्हू तव्हांजी जासूसी में हूंदा। ॿिनि खां त लिकी निकिरी वेंदुसि, पर इहो गुलण निभागो 24 कलाक दर ते बीठो ई बीठो आहे। गुलण त तव्हां सां सच्चाई ॾेखारे थो। अम्मा इहो कमीणो चवंदो आहे हुनजे अंदर खे तूं न सुञाणी। वॾो पलाज़ीर आहे, नवाब खान जो वॾे में वॾो चमचो इहो अथई। ॻोठ में अलाए केतिरा माण्हू हिन माराए छॾिया हूंदा निभागी। कोई बाबा तोखे ख्याल बि उन जो करणु घुर्जे। हा मां मालिक भलाई कंदो। मूंखे नवाब खान जा सभु चमचा अख में आहिनि। बख्शल असांखे बि हली मूसा सां मिलणु घुर्जे। दरिया खान उते असांखे बहाल ई वठी हली सघे थो, जॾहिं त हिन वक़्तु नवाब खान जा माण्हू बहावल जे पोयां हूंदा। इहा त ख़बर नवाब खान खे पइजी वई हूंदी त मूसा ज़िंदा आहे ऐं नवाब मूसा खे माराइण जी पूरी कोशिश कंदो। नवाब खान जो वॾे में वॾो दुश्मन मूसा आहे। मूसा नवाब जी निकाह ॿधी ज़ाल भॼाए वियो आहे, छा उनखे नवाब बख़्शंदो? दरिया खान नवाब खान जी पहिरीं कोशिश इहा आहे त मूसा खे ख़तमु कयो वञे। बख़्शल जॾहिं बि असांखे मूसा ॾे हलणो पियो न
त असांखे वधि में वधि ख्यालु रखणो पवंदो। जेकॾहिं नवाब खे ख़बर पई न त मूसा खे बचाइण वॾो मुश्किल थी वेंदो। तूं बाक़ी ज़िंदगी हिते क़ैद गुज़ारींदीअ या पंहिंजो पाण खे मारे ऐं जिंद आज़ाद कंदीअ? हिन ज़िंदगी खां त मुंहिंजे लाइ मरण बहितर हूंदो। जेकॾहिं तूं बिजली में हथ ॾेई पाण खे मारी न त मां सलाह तोखे इहा ई थी ॾियां त इहो बहितर अथई। जेकॾहिं अञा बि घणो तड़पण ऐं मरण चाही न त पोइ मां तोखे ज़हर हथ करे ॾियां, पर उन सां तोखे तकलीफ़ वधीक थींदी। जेके ज़िंदगी में मूं तकलीफ़ूं खाधियूं आहिनि न, शायदि मौत वक़्तु बि इहा तकलीफ़ मूंखे कान मिलंदी। तूं त मौत जी तकलीफ़ खां बि कोन थी ड्रिजी, मरण बि पसंदि नथी करी, पोइ तूं आहीं कहिड़े क़िस्म जी? जॾहिं त तुंहिंजे जीअण जा रस्ता सभई बंदि थी विया आहिनि, पोइ छो न ॿुधाए न छो? पोइ मरी छो नथी जान छॾाई, पंहिंजी बि ऐं मुंहिंजी बि? हाज़रीन बेगम, ही महल मारियूं तोखे ई मुबारक। मूं ज़िंदगी में न इहे ख्वाहिशूं कयूं न ऐं न ई वरी इहे ख्वाहिशूं थींदियूं। जिन लाइ मां जीअण चाहियां पई न ऐं जिन लाइ मूं ज़िंदगी में ख्वाब ॾिठा हुया, उनखे मारियो वियो। हाणे जी छा कंदमि मां? मौत जो फ़ैसिलो तुंहिंजे लाइ करणु बहितर आहे, छो त तूं ज़िंदगी में अॻिते ॾुख ॾिसी कोन सघंदी आहे। छो त हीअ ज़िंदगी वॾी ज़ालिम आहे। जेको पंहिंजी ज़िंदगी में इज़त किराए थो वे न त उन जे लाइ जीअण ॾाढो ॾुखियो आहे। ज़िंदगी में मूं पंहिंजी इज़त नाहे विञाई। मूं प्यार कयो जेको पाप नाहे। मूं मथां ज़ुल्म कयो वियो ऐं मज़लूम पापी नथो थी सघे। बाक़ी गुनाहगारनि जी लिस्ट में ज़ालिम अची था वञनि। इहो फ़ैसिलो मुंहिंजो रब कंदो, केरु ज़ालिम ऐं केरु मज़लूम ऐं केरु इज़त वारो आहे। का नजर लगी वई, ॼण नजर लगी वई, मुंहिंजे घर जे बहारुनि खे ॼण नांग सर पे वियो, मुंहिंजे नीअं नज़ारनि खे यार नजर लगी वई। छा थियो अथई सालू? सुबुह सां खणी पिटको शुरू कयो अथई, को जिगरी धकु लॻो अथई छा? हाय हाय टुटी दिल लॻो धकु जिगरी, ज़मीन पेरनि हेठां वैया निकिरी, अल्लाह साईं बचायो न त वञा हा मरी। बचल अल्लाह साईं बचायो न त वञा हा मरी। मुआ नेरनि में कैसेट गी वियो आहियां या रेडियो चबाड़े आयो आहियां जो कलाम जी वठ वठा शुरू करे ॾिनी अथई। बस बचल बेगानी, मिड़ी दिल खे थो विंदरायां, मां दिल विंदराइण लाए भला तोॾे न अचां, बचल ॿियो कंहिं ॾे वञा। बस भला पाड़े वारा छा चवंदा? पाड़े वारनि खे हाणे खॾ में तुंहिंजे घर जा ॿिया भाती नज़र कोन था अचनि, अकेली कन कढियो वेठी आहीं, ॿियनि खे भला उड़ाई खाई वई छा? तोखे ख़बर आहे न आशू नवाब जे कमनि जे पोयां आहे। लीमो लठ खणी सुबुह सां नवाब जी झार किलण वियो आहे। भला ॻाल्हि ॿुध, तुम्हारी उहा ज़रड़ी भेण काॾे वई आहे जेका, छा नालो अथसि? उहा वई आहे मीर जे घर सुणीअ सां मिलण। ॻाल्हि ॿुध, सुणीअ सां मिलण या मीर सां मिलण? अजायो बकवास न कर। बकवास? जरी प्यार मोहब्बत खे बकवास नाहे चइबो। प्यार मोहब्बत त सुठनि माण्हुनि जो कमु आहे, जीअं मां आहियां, जिथे किथे दिलि विंदराईंदो वतंदो आहियां। ऐं जेको प्यार मोहब्बत खे बकवास चवंदो आहे न, उहो पाण बकवास थींदो आहे, वतंदो आहे ॾाठू चबाड़ींदो। वॾो सुरीलो थी वियो आहीं। सुरीलो त सालो शुरू खां आहे, पर सालो जी सरगम खे न मरियात शहरू सम्झी सघी, न वरी तूं सम्झंदी। ऐं जेसि ताणी सम्झ में ईंदई वञी कबर में पवंदी। धू मां छो मरा ॾाइण, तूं क़यामत जा तॾा वेड़ींदे छा? उन करे त चवां थो न, सियाणी थी दम ते एतबार न आहे। ही दम मोहलत हू दम मोहलत, दम ते छा एतबार प्यारा, के त घड़ियूं गॾ घार। हाणे घणो ई मथो कचो कई, निकिर हितां, ॼाण लीमो ऐं हाशू पहुता, ये टंगू भञंदई टंगू। बचुल ज़िंदगी ते भरोसो न आहे, मुंहिंजे बारे में सोचणो थी त सोचे वठ, न त हथ हणंदी हथ। तॾहिं त चवंदा आहिनि, मिलना है तो मिल लो दुनिया के चमन में, फिर मिलने से क्या फायदा जब लाश होगी तेरी कफन में। हल मोए तो मर तू वनी, मां छो मरा निभागा। आजू ताकत कोन तो मां हिते अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं थो ॿुधां,
कुछ न सरकार, बस मूंखे इहो ॿुधायो त मूंखे हिन वक़्तु तव्हां कीअं यादि कयो आहे? न न हिन वक़्तु त को कमु न आहे तो में, बस फोन इन करे कई पाए त नाराज़गी आहे त ॻाल्हि कर। सरकार, असां मिसकिन तव्हां मथां कहिड़ी कावड़ करे सघूं? आजू कॾहिं कॾहिं मां कावड़ में अची वेंदो आहियां, मुंहिंजी ॻाल्हि दिलि में न खणंदो आहे। हाणे बि जेकॾहिं ॻाल्हि अथई त ॿुधाए। सरकार, हू असल में मां पंहिंजी भेण जी शादी करणु थो चाहियां ऐं मूंखे इहा ई सलाह करणी हुई तव्हां। हा हा, इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजी भेण जो ॿार लाहे छॾ, हिन में त मूंखे ख़ुशी थी आहे। पर मां पंहिंजी भेण जो रिश्तो मीर खे थो ॾियणु चाहियां। तव्हां हिन में राज़ी आहियो? आशू, जेकॾहिं तूं ऐं मीर पाण में गॾिजो था, हिन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि हूंदी मुंहिंजे लाइ ख़ुशी? सरकार, तव्हां त मीर जे मथां ॾॿिरियल हुआ। मां इन करे सोचियो त तव्हां किथे नाराज़ त कोन थी वेंदा। हीअ त तोखां वधीक मूंखे प्यारो आहे, बस थोरो पासीरो थी वियो आहे। जेकॾहिं मीर ऐं तूं हिकु थियो था त मूंखे पूरी पक आहे तूं मीर खे मञाए वठंदो ऐं मोताबन जी कावड़ लही वेंदी। मीर जो मूं वटि क़दुरु आहे, बस थोरी कावड़ ई हिन करे मीर खे माराइण थी चाहे, तव्हां बि लही वई। सरकार, जेकॾहिं तव्हांजी दिलि सां इजाज़त आहे त पोइ मां वञी मीर खां मिटी कयां। बाबा चयुमि न, हिन खां वधीक ख़ुशी मूं लाइ ॿी कहिड़ी ॻाल्हि थी सघे? तुंहिंजी भेण जी शादी ते जेतिरो बि ख़र्चु अचे उहो मां ॾियण लाइ तयारु आहियां। दुनिया जा ॿिया सभु कम साइड ते करे पंहिंजी भेण जो ॿार लाइ। ठीकु आहे साईं। हाणे मूंखे सॼे हक़ीक़त जी ख़बर पइजी वई आहे। जेकॾहिं हाणे मूंसां कूड़ ॻाल्हाई, सिर खणंदे देरि न कंदोसि। आहे जेको पुछां थो मूंखे सच सच ॿुधाए। यादि रखजांइ, जेकॾहिं कूड़ ॻाल्हाई ॾाढी सख़्त सज़ा ॾींदोसि। मां तव्हां सां को बि कूड़ कोन हणंदसि। जेका हक़ीक़त हूंदी मां तव्हांखे उहा ॿुधाईंदसि। जेको पुछणु चाहियो था। सारा सां कहिड़ी दुश्मनी? हा, घर खां ॿाहिरि कढी उन न्याणी खे तो छो मारायो? अदा सारा मूंसां सां शादी करण पई चाहे, उनजे करे सारा घरां ॿाहिरि निकिती। सारा ऐं मूंसां जो चक्कर कॾहिं ॻाल्हाईंदड़ो? जे राति तव्हां मूंसां खे घर वठी आया हुयो, उन खां पोइ सारा ऐं मूंसां उन्हनि ॿिन्ही जो फोन ते ॻाल्हाइण शुरू थी वियो ऐं केतिरा ई चक्कर साईं बुखारी जी दरगाह ते हू मिली चुका हुया। इहा ॻाल्हि तो मूंसां छो न कई? हा, छो न कई मूंसां? अदा इन ॻाल्हि जी ख़बर त भाॼाई खे बि हुई। बहरू कूड़ न थी हणी सघे। बहरू कॾहिं बि कूड़ कोन हणंदी। अदा हिकु धीअ जी ख़बर त माउ खे रखणी घुरिजे। जेॾी सारा घरां पे निकिती तो हुनखे रोकण जी कोशिश न कई, पर तो अची सिधो मूंखे उथारियो, मूंखे ॿुधायो। तो हुनखे रोकियो छो न? छो न रोकी? अदा भाॼाई सॼी उमिरि मूंखे ताना हणंदी रही त मां भाॼो कढ़ायां। उनजे करे मूं सारा खे घरां ॿाहिरि कढी छॾियो। जीअं तव्हांजूं अखियूं खुलनि, रुगो भाॼो कढ़ मां न। बस कर, बस कर। को लफ़्ज़ वक़्त न कुछ जाए। मूंखे सिर्फ एतिरो ॿुधाए त सारा खे घरां कढी भॼाइण में तुंहिंजो हथ आहे या न? हा अदा, इहा सॼी प्लानिंग मुंहिंजी हुई। जेकॾहिं मां मूंसां खे चवां त सारा तोसां हलण जे लाइ तयारु आहे त मूंसां कॾहिं बि कोन मञे हा, पर मूं मिलण जी ॻाल्हि कई हुई तॾहिं मूंसां हली आयो। तूं त उहा ॾाहिणी जेका पाजत जो सीनो चीरे उन्हनि जो हियाव कढी बि खाई वेंदी आहे। तोखे त निभागी रत चखण जो कुझु चस्को लॻी वियो आहे। पहिरियां तो पंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजे हथां मारायो, पोइ वज़ीर खे मुंहिंजो हथां माराई, वरी सारा जो खून बि मुंहिंजे हथां कराई, हाणे लाला जो सिर खणाई। अञा छा थी चाही? पर हाणे इन सभिनी खूननि जो हिसाब तोखे ॾियणो पवंदो। तोखे
सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।